से लेके हैदराबाद छठा तक एक कच्चा जहाज है। और आप अगर सिंध की हिस्ट्री देखें तो उसमें ये सारा एरिया डिस्टर्ब था। ये पुलिस को जिस तरह से गवर्नमेंट सपोर्ट कर रही है, इंशाल्लाह हम इसमें कामयाब होंगे। और जायज़ चीज़ जब सही तरीके से नेकनियती के साथ की जाए ना, तो उसके असरात पॉजिटिव होते हैं। प्रिया कुमारी के केस में कुछ जगह भराई थी है। फजीला सरकी जो केस पुराणो है, जंहिं बाबत ॼाण नाहे। माण्हू फोन ते हिरक जी पाण धाड़ियलनि वटि पहुची वञनि था। कच्चे में धाड़ियलनि ख़िलाफ़ हलंदड़ ऑपरेशन जा बहितर नतीजा ईंदा। IG सिंध गुलाम नबी मेमण जी कंधो कोर्ट में प्रेस कॉन्फ्रेंस चवे थो, सिंध हुकूमत पुलिस के फंड ॾिना आहिनि। जल्द एहलकारनि खे जदीद हथियार फराहम कया वेंदा। कंधो कोर्ट शिकारपुर कोट की सखर समेत कराची में अमन जी बहितरीअ लाइ कदम खणी रहिया आहियूं। कबीलाई झेड़नि में ॾोह थियनि था। कबीलाई झेड़नि जे ख़ात्मे लाइ कोशिशूं वठी रहिया आहियूं। IG सिंध कंधो कोर्ट पहुची SSP खां धाड़ियलनि ख़िलाफ़ हलंदड़ ऑपरेशन बाबति ब्रीफिंग वरिती। उत्तर वज़ीरिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस ऐं दहशतगर्दनि में फायरिंग। सिक्योरिटी फोर्सेस जी फायरिंग में 2 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिब सिक्योरिटी फोर्सेस दहशतगर्दीअ जे ख़ात्मे लाइ पुरज़म आहे। मारिजी वियल दहशतगर्दनि जे कब्ज़े मां बारूद, हथियार ऐं ॿियो सामान हथ कयो वियो। चीनी शहरनि खे खणी वेंदड़ गाॾी बम ऐं बैलेट प्रूफ न हुई। मारिजी वियल चीनी इंजीनियर ऐं हिकु औरत इंजीनियर बि शामिल हुई। पुलिस बशाम वाक़े में मारिजी वियल चीनी इंजीनियर बाबति ॿी जांच रिपोर्ट वफ़ा कयो माणे छॾी। रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त वाक़े वारे हंध खां दासू डैम 77 किलोमीटर, बशाम थाणो लॻभॻि 6 किलोमीटर जे फ़ासिले ते आहे। आपघाती हमले खां पोइ बस 300 फुट उन खाईअ में वञी किरी हुई। वाक़े वारे हंध जा फ़िज़ाई फुटेजेस बि हासिल कया विया। सदर आसिफ अली ज़रदारी सां तुर्की जे सदर रजब तैयब एर्दोगान जो फोन ते राब्तो। ॿिए तरफ़ लाॻापनि गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि ते ॻाल्हियूं। सदर आसिफ अली ज़रदारी पारां मुख़्तलिफ़ शोबनि में लाॻापा वधीक मज़बूत करण जी ज़रूरत ते ज़ोर। सदर आसिफ अली ज़रदारी तुर्की जे सदर खे ईद उल फितर जूं अॻुवाट वाधायूं ॾिनियूं। सदर पारां रजब तैयब एर्दोगान खे पाकिस्तान जे दौरे जी दावत। आसिफ अली ज़रदारी पारां तुर्की जे अवाम लाइ नेक ख़्वाहिश जो इज़हार। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े ते हाज़िरी। मुस्लिम उम्मत मुल्क ऐं क़ौम जे लाइ ख़ुशहाली लाइ दुआऊं। वज़ीर आज़म मस्जिद नबी में सुम्हण जी निमाज़ ऐं नफ़िल अदा कया। मरियम नवाज़ तरफ़ां मुल्क जी तरक़ी, ख़ुशहाली ऐं फ़लस्तीन, कश्मीर, सूडान ऐं आलम इस्लाम लाइ दुआऊं। MQM पुलिस खे तकरारी बणाए जवाबदारनि खे फ़ाइदो पहुचाए रही आहे। IG सिंध हिकु शोहरत रखंदड़ पुलिस ऑफिसर आहे। PPG सिंध हुकूमत जी अवली तरजीह सूबे में अमन अमान बरक़रार रखणु आहे। MQM अॻवाननि जे बयान ते सिंध जे घर वज़ीर ज़ियाउल हसन नजार रद अमल ॾे चयो आहे त पार्टी जी आला क़यादत जी कोशिश आहे त सिंध मां धाड़ियलनि जो राज ख़तमु कयो वञे। SSP कोट की जो ज़िले में बदअमनी जेका उनके भी कंट्रोल न करे सघो आहे। गरीब माण्हू खाइण लाइ मजबूर आहे। बदअमनी भी ॾाढी आहे, उन जे करे भी कोन था अचनि। महांगाई भी आहे एॾी सारी, ॾिसो था। बाबा ईद जे लाइ असां कुझु न वरितो आहे। बिल्कुलु इन टाइम तव्हां अची ॾिसी सघो था, महांगाई लॻी पई आहे। महंगाई ऐं बदअमनी घोटकी ज़िले जे अवाम लाइ ख़ौफ़ जी अलामत बणिजी वई। बाज़ारूं वीरान बणिजी वियूं। ईद ख़ुशियुनि खां महरूम माण्हू घरनि ताईं महदूद बणिजी विया। हैदराबाद जे साइट एरिया वारे इलाक़े में गटर जी सफ़ाई दौरान गैस फैलजण सबबि मज़दूर फौतनि जी सुञाणप 3 वरहनि जे आमिर ऐं 33 वरहनि जे अज़मीअ तौरु कई वई। कराची में सेक्रेटरी ट्रांसपोर्ट पारां बस अड्डनि ते पहुची वधीक भाड़ा वठंदड़ ट्रांसपोर्टरनि ख़िलाफ़ कार्रवाई। सेक्रेटरी मुसाफ़िरनि खां वरितल वधीक भाड़ो वापसि करायो। वधीक भाड़ो वसूल कंदड़ केतिरनि ई कोचिस खे चालान कयो वियो। ट्रांसपोर्टर खे रूट परमिट रद्द करण जी बि वार्निंग जारी। बलूचिस्तान के ज़िले पंजगोर और डेरा इस्माइल खान में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन। 10 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिब सिक्योरिटी फोर्सेस डेरा इस्माइल खान में गुझी इत्तला ते कामयाब ऑपरेशन कयो। फायरिंग जी डेवट में 8 दहशतगर्द मारिजी विया। पंजगोर ऑपरेशन दौरान फायरिंग जी डेवट में 2 दहशतगर्द मारिजी विया। मारिजी वियल दहशतगर्दनि वटां हथियार ऐं धमाकेदार मादो हथ। मारिजी वियल दहशतगर्द सिक्योरिटी फोर्सेस ऐं शहरनि ख़िलाफ़ कार्रवाई में मुलविस हुआ।
महीनो अॻु अगवा थियल सखर वासियुनि 3 पोहरतनि जे धाड़ियल वीडियो वायरल करे छॾी। ॻोठ घोस बख़्श बिजाराणी में रोड ते कमु कंदड़ 3 मज़दूर अली शेर शेख, मीर ख़ान ऐं सोराब शेख खे धाड़ियल अगवा करे विया हुआ। धाड़ियलनि 3 मुग़वियुनि खे ज़ंजीरनि सां जकड़े तशदुद वारी वीडियो वायरल करे छॾी आहे। वीडियो में मुख़फ़ी SSP कशमोर ऐं वारसनि खे बाज़ियाबी लाइ मिंथू करे रहिया आहिनि। मुग़वियुनि जे तशदुद वारी वीडियो वायरल थियण बाद वारस सख़्त परेशान आहिनि। संदनि घर में कोहराम वतल। खैरपुर में फूड खाते में कायदनि ऐं कानून जी भञगड़ी। 100 खां वधीक पोस्टुनि ते मनपसंद माण्हू खे भर्ती करण जो इंकशाफ। जांच लाइ डिप्टी डायरेक्टर करीबुल्ला सूमरो जी अॻवानी में 4 रुकनी कमेटी जोड़ी वई। कमेटी में बशीर अहमद शेख, असिस्टेंट डायरेक्टर फूड निसार अहमद, मेमन वसीम अब्बास अबड़ो मेंबर शामिल आहिनि। कमेटी खे भर्ती वारी प्रोसेस जी स्क्रूटनी जो टास्क ॾिनो वियो। ऐं वफ़ाक़ी हुकूमत पारां अॼु खां 9 अप्रैल ताईं कराची खां लाहौर, पेशावर, रावलपिंडी ताईं ईद स्पेशल ट्रेनूं हलाइण जो ऐलान। ईद स्पेशल ट्रेनूं पहिरीं कराची जी सिटी स्टेशन तां पेशावर लाइ रवानी थी वई आहे। कराची जी कैंट स्टेशन ते मुसाफ़िरनि जी वॾी रश थी वई आहे। मुसाफ़िरनि पारां ट्रेननि जे देरि सां अचण तोड़े टिकटूं ब्लैक ते विकिरो थियण जूं दाहूं।